अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जी पूरी अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां छा अचण वारी जेका दुलाब जी एपिसोड आहे हाणे मुराद वारनि खे पंहिंजे भाउ जो यानी अली ख़ान जो लाश हथ ईंदो या हू जेरो हिननि खे हथु ईंदो या वरी हू फ़िलहालु हिन खे हथु ई न ईंदो। आख़िर इहो अली ख़ान सां कंहिं मसइलो कयो इहो त मां सम्झां थो हाशिम ख़ान हुन जे मथां हमिलो कयो लेकिन हुननि खे ग़ाइबु कंहिं कयो। तव्हां इन परेशानी में हूंदो इहा वॾी अपडेट्स आहे अॼु हिन नंढिड़े वीडियो में। हिनखे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं असांजे हिन चैनल खे उदासी टेक खे लाइक सब्सक्राइब शेयर बि ज़रूरु कंदा। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त जेको अली ख़ान जे मथां हाशिम हमिलो करे हलियो वियो हुयो ऐं ज़ख़्मी उते अली ख़ान खे छॾे ॾिनो हुअईं ऐं उते अली ख़ान जी मोटरसाइकिल त मिली वई मुराद वारनि खे लेकिन अली ख़ान पर न मिलियो हुतां। ऐं तव्हां इहो सोचियो हूंदो आख़िरकार काॾे वियो केरु खणी वियो। दोस्तों अली ख़ान के कुछ ॿिया माण्हू खणी वेंदा आहिनि जेका जेको आहे नवां किरदार हूंदा आहिनि। पहिरियों हिन ड्रामे में न पोइना न ॾिठा हूंदा शुरू में, हाणे नवां किरदार आहिनि उहे अॻिते तव्हांखे नज़र ईंदा। उहे हिन जा दोस्त हूंदा आहिनि, इन खे बचाईंदा आहिनि ऐं फ़िलहालु उन खे हिकु पासे खणी वेंदा आहिनि, उन जी मरहम पटी कंदा आहिनि जीअं अली ख़ान बची वञे। अहिड़े हिसाब सां हू फ़िलहालु उन्हनि वटि हूंदो। कुझु ॾींहंनि खां पोइ कुझु एपिसोड खां पोइ उहो ज़ाहिर बि थींदो। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।